जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम मास कथा जो 12 ऐं 13 अध्याय हिकु साथ गॾु ॿुधाईंदसि। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। त कथा शुरू था कयूं। श्री सूत जी महाराज चवणु लॻो त हे ऋषियो, दुर्योधन पंहिंजे मामे शकुनीअ सां मिली युधिष्ठिर खे जुआ करण लाइ हिमतायो। जंहिं ते युधिष्ठिर हा कई। बसि छा थियो, जुआ करण लाइ हिकिड़ी सभा तयारु थी वई, जंहिंमें ॿिन्ही तरफ़नि जा माण्हू वेही विया। जुआ करण लाइ कौरवनि जी तरफ़ां शकुनी ऐं पांडवनि जी तरफ़ां युधिष्ठिर वेही वेठो। ॾारो उछलायो वियो। पहिरें दाव में कौरवनि खटियो, पोइ शकुनी वियो, हिकु ॿिए पुठियां दाव खटींदो। नतीजो इहो निकितो जो ॾिसंदे ॾिसंदे युधिष्ठिर सभु कुझु हाराए वेठो। जुआ में हाराइण जे अंध में पाण खे दाव में रखियईं। पाण खे त हारियईं, आख़िर द्रौपदीअ जी यादगिरी पियसि। अंध विचां चयईं त हाणे मुंहिंजी स्त्री द्रौपदी दाव में। युधिष्ठिर जे मुख मां इहे वचन ॿुधी सॼी सभा में धिक्कार धिक्कार इहा आवाज़ अचणु लॻो। जॾहिं द्रौपदी दाव में हाराईं तॾहिं दुर्योधन ख़ुशी विचां विंदर खे चयो त हिकदमि वञी द्रौपदीअ खे वठी अचु। पर विंदर न मञियो। पोइ महावीर करण खे चयईं। करण द्रौपदीअ खे अची चयो त हे द्रौपदी, दुर्योधन जो हुकुम मूजिबि मां तो वटि आयो आहियां। तूं दासीअ जे रूप में हल। सबबु त युधिष्ठिर तोखे जुआ में हारायो आहे। करण जी इहा ॻाल्हि ॿुधी द्रौपदीअ जी वायूं ऐं बताल थी वयूं। पाण संभाल करण खां पोइ चयईं त हे करण, तूं युधिष्ठिर खां वञी पुछी अचु त दाव में पहिरीं पाण खे हाराईं या मूंखे। करण खे मोटी ईंदो ॾिसी दुर्योधन हिकदमि दुशासन खे चयो त हे दुशासन, तूं वञी द्रौपदीअ खे जोरी वठी अचु। हुकुम मूजिबि दुशासन द्रौपदीअ खे वारनि सां गीलंदो गीलंदो अची विच सभा में बीहारियो। हिकदमि दुर्योधन हुकुम कयो त विच सभा में द्रौपदीअ खे नगन कयो वञे। दुर्योधन जा इहे वाक्य ॿुधी सॼी सभा में गोड़ मची वियो। द्रौपदीअ बि क्रोध विचां चयो त धिक्कार आहे सभा में वेठल खत्रियुनि खे जो अॼु मूं सां इहो हालत कई थी वञे। इते श्री कृष्ण चंद्र जी यादगिरी द्रौपदी खे आई। ॿई हथ जोड़े निमाणा नेण खणी भॻवान जी उस्तति कयईं। हे द्वारकाधीश, हे गोविंद, हे कृष्णा, हे गोपिन जा प्रिय, हे नाथ, हे रमानाथ, हे ब्रिजनाथ, मुंहिंजी हिन आफ़त में अची करे सहायता कर। मां अबला तुंहिंजी शरण में आई आहियां। पर हे प्रभु, मुंहिंजो तोखां सवाइ ॿिए केर बि सहायता करण वारो कोन आहे। द्रौपदीअ जी इहा उस्तति ॿुधंदे ई भॻवान कृष्ण चंद्र विच सभा में अची द्रौपदीअ जी लॼ रखी। हीअ कथा मथे वर्णन थी आहे, मतिलबु त निंदा कंहिंजी बि करणी चङी न आहे। श्री कृष्ण भॻवानु चवणु लॻो त हे या राजा युधिष्ठिर, पुरुषोत्तम महीनो अचण वारो आहे, तंहिं करे तव्हीं प्रेम भाव सां इन जो पूॼन कजो त तव्हांजा 13 वर्य वनवास जा सुख सां गुज़री वेंदा ऐं को बि दुख तव्हांजे वेझो न ईंदो। श्री कृष्ण भॻवानु ईअं चई पांडवनि खां मोकिलाए द्वारकापुरी रवाना थी वियो। तंहिं खां पोइ जॾहिं पुरुषोत्तम महीना आयो तॾहिं पांडवनि द्रौपदीअ समेत ॿुधायल विधीअ मूजिबि पुरुषोत्तम जो पूॼन कयो। तंहिं करे सभिनि आपदाउनि खां छुटी 13 साल वन भोॻे विञायल यराज हथ कयनि। हिते असांजी पुरुषोत्तम मास जी कथा जो 12 अध्याय समाप्त थियो। अॼु मां तव्हांखे दर्शन 13 बि ॿुधाईंदसि। शोकांती ऋषि श्री सूत जी महाराज खे चवणु लॻा त हे महाराज, तव्हांजे मुख मां हीअ पवित्र पुरुषोत्तम महात्म अमृत रूपी कथा ॿुधी असां ॾाढा प्रसन्न थिया आहियूं। हाणे असांखे ॿुधायो त पुरुषोत्तम महात्म साधण सां फ़क़ति पांडवनि जो कल्याण थियो आहे या ॿिए कंहिंजो बि थियो आहे। श्री सूत जी महाराज चवणु लॻे त हे मुनीश्वर, तव्हां ॾाढो उत्तम सुवालु पुछियो आहे। हीअ साॻियो सुवालु हिकु दफ़े नारद खां श्री विष्णु भॻवान खां पुछियो त जंहिंजो जवाबु भॻवानु नारद खे ॾिनो सो मां तव्हांखे चई ॿुधायां थो, तव्हां सावधान थी ॿुधो। हिकिड़ो चित्रधर्म नाले राजा जो थी गुज़रियो, जंहिंखे दर्दनवा नाले हिकिड़ो पुटु हो, जंहिंजो नालो सारे देश में फैलिजी वियो। त हिकु हरि भॻत हो, जंहिं संदसि स्त्रीअ जो नालो सीलवंती हो, जो तमामु सुलक्षणी ऐं गुणवान हुई। जॾहिं दर्दनवा वॾो थियो तॾहिं संदसि पिता खेसि राज ॾेई पाण वन में वञी भॻवान जो भॼन करणु लॻो। हेॾा राजा दर्दनवा खे संदसि स्त्रीअ मां 4 पुट ऐं हिकु कन्या ॼाई। संदसि पुट हुआ चित्रवाक, चित्रवाह, मनमानाह, चित्रकुंडल ऐं कन्या जो नालो हो चारमती। हिकिड़े ॾींहुं राजा वज़ीर उमराव साण
करे शिकार करण लाइ जंगल ॾे हलियो। शिकार कंदो राजा जी नज़र हिकु हिरण ते वञी पई ऐं भर करे हिकिड़ो तीर हयईं। तीर वञी हिरण खे लॻो ऐं हिरण रत ॻाड़ींदो दौड़ींदो वञी जंगल में लिकियो। राजा बि हिरण जो पुठियो पियो पर आख़िर थकिजी हिकिड़े वण हेठां वेही रहियो। कुदरत सां उन वण ते हिकिड़ो तोतो अची वेठो ऐं राजा खे चवणु लॻो त हे राजा, तूं अञा पाण सुञाणण जो यत्न न कयो आहे। सारी उमिरि राजाई सुख भोगनि में गुज़ारे रहियो आहीं। हीअ अमोलक मनुष्य देह मोटी कोन मिलंदई। ॾिस, तुंहिंजे पिता तोखे राज सौंपे पाण वन ॾे हलियो, तंहिं करे तूं बि कुझु वीचार कर। राजा तोते जा इहे लफ़्ज़ ॿुधी वीचार में पइजी वियो त हीउ कहिड़ो इसरार थियो। तोतो आहे या तोते जे रूप में ख़ुदि भॻवान। राजा इन्हीअ वीचार में हो त संदसि लश्कर उते अची पहुतो। लश्कर खे ॾिसी तोतो ग़ाइब थी वियो। पोइ राजा लश्कर सां गॾिजी पंहिंजे घर आयो, पर न खाए न पीए एकांत में वेही वीचारणु लॻो त हेॾा राणीअ खे जॾहिं ख़बर पई तॾहिं उहा राजा वटि आई ऐं संदसि ग़मगीनीअ जो सबबु पुछणु लॻी, पर राजा कुझु न पुछे। राणी इहो ॾिसी व्याकुल थियणु लॻी, पर कुझु वस में न थियो हली सघियसि। प्रजा बि हालत ॾिसी ॾाढो दुखी गुज़ारणु लॻी। अहिड़ी तरह राजा खे दुखी गुज़ारींदे वक़्तु गुज़री वियो, पर पंहिंजो दुख जो अहिवालु कंहिंखे न ॿुधाए। हिते असांजो दर्शन 13 समाप्त थियो। त तव्हांखे हीअ दर्शन 12 ऐं 13 अध्याय जी कथा कीअं लॻी, कमेंट बॉक्स में ओम नमः भगवंते वासुदेवाय ज़रूरु लिखंदा। लाइक ज़रूरु कंदा, लाइक फ्री आहे। पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा। जय झूलेलाल।